मोरो मामा के अपडेट का नालो रिपोर्ट करे वा रिजवान अली जुमानी। हर साल जी इन साल भी मुहर्रमुल हराम के मौके ते अज 6 मुहर्रमुल हराम ते मोरो जी मरकजी हुसैन इमाम बारगाह में कदीमी मातमी काफ़िलो बरामद थो, जिनमें मोरो शहर ऐं आसपास इलाक़नि में हज़ारें शिया मोमिनीन शिरकत कई। मातमी काफ़िले की अगवानी सैयद शबीर अली शाह, सैयद काजिम अली शाह, सैयद बाबर अली शाह, सैयद अबरार शाह, सैयद इखलाक शाह, सैयद सज्जाद शाह, सैयद गुलण शाह, काशिफ बुरड़ो, शेर अली साठी ऐं ॿियनि शिया मोमिनीन कई। जॾहिं त मातमी काफ़िलो बदस्तूर पंहिंजे क़दीमी रूटनि रस्तनि खां थींदो मोरो मेन रोड वटि पहुतो, जिते शिया मोमिनीन पारां गर्ज़नि जो मातम कयो वियो। जंहिंखां पोइ मातमी काफ़िलो पंहिंजी रिवायत मूजिब पीर बुखारी जी दरगाह ते पहुतो, जिते शिया मोमिनीन पारां नमाज़ मग़रिबैन अदा की वई। बाद नमाज खां पोइ मातमी काफ़िलो मोरो जेल खां थींदो मेन शाही बाज़ार पहुतो, जिते मुख़्तलिफ़ शिया अंजुमननि पारां नुहाख़्वानी कई वई ऐं अज़ादारनि पारां इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश कंदे सीना ज़नी जो ज़ोरदार मातम कयो वियो।